وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعبارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجرد ورفعنا وأكبرنا وأخبرنا أحمد أنور أجدر أوسط أنور أجمل أكمل له ثم نشهد أن سيدنا وسندنا مغضوب وصلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا وعطرة نزلة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القادرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر إن ذكر وإنا له لحافظون. وقال الله تعالى في مقام آخر وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين ولا يزيد الظالمين إلا خسارا. وقال النبي صلى الله عليه وسلم يا علي أنت أخي في الدنيا والآخرة أو كما قال النبي صلى الله عليه وسلم علي مع القرآن والقرآن مع علي. وقال النبي صلى الله عليه وسلم أنا مدينة العلم وأبو بكر أساسها وعمر جدارها أنا مدينة العلم وعثمان سقفها وعلي بابها. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभई आशिक़ रसूल صاحب واهلبيت غلام ॾاढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थी वेंदी. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وسلم تسليما دائما أبدا أبدا. जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवाह. आखिर में बेवफाई न कयो, सॼे दिन सुभान अल्लाह कई अथव. तव्हांजो जन्नत में बंगलो तयारु थी वियो आहे. छो त सुभान अल्लाह जी बरकत सां जन्नत में हिकु सिर सोन जी लॻंदी आहे, ॿी सिर चांदीअ जी लॻंदी आहे. चए थो जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवार. हामी हादे हाशमी सूहन सब सरदार. सूह सहाबा सथ में मज मस्जिद मणियादार. चारई चना चौधार हुआ है क़ंदा हबीब सी. अल्हम्दुलिल्लाह अज 24 मार्च सन 2019 आचर जी शाम गुलाम शाह शहर में मदरसे के अंदर क़िबला साईं हज़रत मौलाना मुनीर अहमद अबड़ो साहब जंहिंजी सिक भरी दावत ते असांजो प्यारो साथी शाहपुर चाकर को सफ़र करे आयल मोहतरम जनाब आजिज़ अब्दुल्ला साहब जंहिंजे बार बार राब्ते सां अवां जुमला जमात जी सिक भरी दावत ते अल्लाह से मूंखे भी लंबो चौड़ो सफ़र कराए आखिर में इन प्रोग्राम में कुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराए. मुंहिंजा अज़ीम जमाती साथियों, तव्हां सॼो ॾींहुं आलिमनि जा दीदार कया आहिनि. इहा आख़िरी बयान आहे, इंशाअल्लाह पोइ दुआ थींदी.
यकीन कयो ता एड़ी महफिल में बैठा हो जो अज ताजा गुनाह भी शनी है, दर्जा भी बुलंद थी गया और मजूर के मजूरी भी आखिर में मिलंदी है। अज ता पांजा कम कार छॾे अज पांजी ॾियारी ॾिनी तो त हिन क़ुरान खे मिले क़ुरान वारे जी मजूरी वधी आहे। अज जेकर तव्हां मिस्त्री हुजो ॾियारीअ ते वञो तव्हांखे 1200 रुपया मिलंदा। मजूर जेकर मजूरी ते वञे तो हुनजी 600 रुपया ॾियारी आहे। मौलाना मुफ्ती ज़रूरी कराची जो वॾो आलिम आहे, उन पंहिंजे फतवा जे किताब में लिखियो आहे त क़ुरान वारे जी मजूरी हिकु ॾींहं जी ॾियारी ₹1,00,000 आहे। जेको असांजे दोस्त अता मोहम्मद लाउड भलो थो हलाए इहो बि ₹1,00,000 जो हक़दार आहे। पर हाणे मौलाना मुनीर अहमद वॾे एतिरी ताक़त कोन्हे जो हर मौलवीअ खे ₹1,00,000 ॾिए ऐं लाउड वारा खे बि ₹1,00,000 ॾिए। पर साईं मुनीर अहमद छा ॾेई सघंदो, हू त वीचारो क़ुरान जी दीन जी ख़िदमत करे थो जेतिरी थी सघेसि थी। पर यादि रखो क़ुरान वारे खे असुल मज़ूरी रब ॾींदो आख़िरत में। क़ुल मा असअलुकुम अलैहि मिन अज्र इन अज्रिय इल्ला अलल्लाह। असुल मज़ूरी रब ॾींदो। मूंखे दोस्तनि हुकुम कयो आहे त साईं शाह साहिब अॼु असांखे हज़रत अली साईं जो शान ॿुधायो। जेकॾहिं मुंहिंजे इन मौज़ूअ जे ॿुधण जे लाइ राज़ी हो त पोइ हथ मथे करे सुभाणे ऐं नारे बि लॻणु खपे जेके अलीअ जा आशिक़ आहिनि। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो तवजो कयो। मुंहिंजो सफ़र बि परे आहे, वरी मूंखे राति चोरीअ में वाज़ करिणो आहे काशे में दादूअ खां 15 किलोमीटर अंदरि। दुआ कयो त अल्लाह से मूंखे उते बि राति ख़ैर सां पहुचाए। मुंहिंजा सोना मुर्शिद अली कहिड़ा अली उहो जवान आहे जंहिंजे सीने में मिठे मोहम्मद जो ही रब जो क़ुरान। अली क़ुरान जो कारी हो, अली क़ुरान जो हाफ़िज़ हो। हज़रत अली नबो हो। बचपन जी हालत में मुंहिंजे सोने अली के नबी सोनो सरकार पंहिंजे घर वठी आयो। हज़रत अली जे बाबे चाचे अबू तालिब के मुझे साईं फरमायो चाचा चाचा अबू तालिब तू मुझे नंढे हूंदे वॾी ख़िदमत कई आहे। छो त मां मदीने वारो साईं दुनिया में आयुमि त मां पंहिंजो बाबो अब्दुल्ला त ॾिठो ई कोन। 6 सालनि जो थियुमि मुंहिंजी अमर आमिना बि जहान छॾे वई, अल्लाह खे प्यारी थी वई। वरी मुंहिंजो ॾाॾो अब्दुल मुतल्लिब बि मां 8 सालनि जो थियुमि त दुनिया मां वफ़ात करे वियो। चाचा तू मुझी नंढे हूंदे वॾी ख़िदमत कई आहे। अॼु मुंहिंजी दिलि थी चाहे चाचा चाचा सोनो अली जेको तुंहिंजो पुटु आहे इहो मां मदीने वारे साईं खे ॾे त अलीअ जी परवरिश मां मिठो मोहम्मद कयां। ग़ुलाम शाह वारो पोइ त मुंहिंजे मुर्शिद अलीअ जा भाग खुलिया। जो नबी सोने सरकार जे घर में तरबियत पोइ जंहिं थां मां मदीने वारो साईं बि मानी खाए उन थां मां मुंहिंजे मुर्शिद अलीअ खे बि मानी नसीब दे। जंहिं थां मां मिठो मोहम्मद को पाणी पीए उन थां मां वरी सोने अलीअ खे पाणी नसीब पियो दे। अल्लाह क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो अॼु नंढो सुभाणे वॾो। जॾहिं हज़रत अली साईं जी उमिरि थी 8 साल त मदीने जे मीर मुंहिंजे सोने साईं जी उमिरि थी 40 साल। छो त हज़रत अली नबी सोने सरकार खां 32 साल नंढो हो। हज़रत अली नंढो हो। महबूब साईं खे जिब्रील भाकुर पाए क़ुरान जी वही शुरू कई। नबूवत जो ऐलान थियो। जिब्रील भाकुर पाए करे चवे तो इक़रा। नबी से फरमाए मां अन बिक़ारिन जिब्रील मां पढ़ियल आहियां। वरी ॿीहर भाकुर पाते मुझे साईं जो मां पढ़ियल आहियां। अल्लाह फरमायो जिब्रील नबी से के भाकुर पाए क़ुरान पढ़ण तुंहिंजो कमु आहे। मिठे मोहम्मद सोने जे क़ल्ब ते ऐं ज़ुबान ते क़ुरान खे जारी करण मां अर्श वारे रब जो कमु आहे। ॿुधो ताल के गली खेरे दे हिंदो कितना जा आयल मुसलमानों मुख़्तलिफ़ गिरोहनि जे ॻोठ खां आयल मुसलमानों हाणे सोने महबूब साईं जे ज़ुबान ते क़ुरान जारी थी वियो। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी
علم بالقلم علم الانسان ما لم يعلم और मुझे सुने नबूवत जो ऐलान क्यों घर आया हजरत अली नल्लो साईं जन पंहिंजी घरवारीअ खे हाल अहवाल ॾिनो त औरतुनि में सभ खां पहिरियों कलमो अम्मा बीबी ख़दीजा पढ़ियो त ॿारनि में मुझे सोणे अली हजरत अलीअ खे नबी से हथ सां पकड़े करे चयो पुट अली मां नबूवत जो ऐलान कयो आहे मां अल्लाह जो नबी आहियां मां रिसालत जो ऐलान थो कयां अली मूं ते कलमो पढ़ंदे मुसलमानो हजरत अली ईअं नथो चवे त या रसूल अल्लाह मांखे मोकल ॾे त मां बाबा सां सलाह करे अचां पोइ कलमो पढ़ां या ॿाहिरनि सां सलाह करे अचां अम्मा सां सलाह करे अचां भेनरुनि सां सलाह करे अचां ना 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 जीअं मुंहिंजे सोणे दावत ॾिनी अली मासूमी हालत में नबी जे हथ में हथ ॾेई सुहिणो अली थो चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ए तुझी सुभान अल्लाह जो आवाज़ आज अब्दुल्ला साहब जो फर्जंद अलाए काथे पूरी दुनिया में तो पहुंचाए फेसबुक से ॾाढा जो सुभान अल्लाह मौला मुनीर अहमद जो प्रोग्राम पूरी सिंध बलोचिस्तान में दुनिया ॾिसंदी हूंदी मोबाइल ते बुधो क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो हाणे जेके भी मदरसे में ॿार कलमो था पढ़नि या घरनि में नंढा ॿार कलमो पढ़ंदा न सभिनी ॿारनि जे कलमे जो सवाब क़यामत ताईं सोणे अली खे अॼु भी क़ब्र में मिले थो त मुंहिंजे साईं फरमायो जेको दीन जो कमु शुरू कंदो जेसीं ताईं उहो दीन जो कमु हलंदो रहंदो जंहिं शुरूआत कई उन जे खाते में भी सवाब हलंदो रहंदो त ॿारनि में पहिरियों कलमो पढ़ियो आहे त हज़रत अली साईं पढ़ियो आहे हाणे जेको भी नंढो ॿार कलमो पढ़ंदो आहे उनजो सवाब सोणे अली खे भी मिलंदो अहिड़े नमूने वरी मोमिनाणियुनि में औरतुनि में जेके भी औरतूं क़यामत ताईं कलमो पढ़ंदियूं सभिनी औरतुनि जे कलमे जो सवाब वरी बीबी ख़दीजा साहिब खे मिले थो वरी तव्हां असां जेके जवान मर्द आहियूं पढ़ो त कलमो सभई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू असांजे कलमे जो सवाब नबी साईं जे उन यार खे अॼु भी रोज़े पाक में मिले थो जेको यार अबू बकर सिद्दीक़ नबी साईं सां कदमनि में सुतो पियो छो त वॾी उमिरि में जवाननि में कलमो पढ़ियो आहे त अबू बकर सिद्दीक़ पढ़ियो आहे चओ बेशक ॿुधो क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो हज़रत अली अॼु नंढो सुभाणे वॾो हज़रत अली जॾहिं 18 सालनि जो जवान थियो त मुंहिंजे मुर्शिद अली खे शादीअ जो ख़्यालु थियो अब जेको माण्हू 18 सालनि जो थींदो आहे त उहो जवानी ते अची वेंदो आहे उहो चवंदो हाणे मुंहिंजी शादी थिए मां बि दुआ थो कयां जेके कुंवारा वेठा आहिनि अलाह कंदो शादी थी वञे आमीन हिते कुंवारा बि आमीन था कनि कुंवारा आमीन या ॿी शादीअ जो शौक़ु आहे अल्लाह मुसलमानों अल्लाह करे सभिनी खे भाॻनि भरे मिले शादी भी सुन्नत आहे निकाह 1.25 लाख नबियनि जी सुन्नत आहे जेको माण्हू शादी कंदो आहे उनखे नमाज़ पढ़े त डबल सवाब थींदो आहे और कुंवारो नमाज़ पढ़े त उनखे सिंगल सवाब सगड़े खे डबल सवाब कुंवारे खे सिंगल सवाब छो जेको माण्हू शादी करे वेंदो आहे पोइ औलाद थींदी आहे पोइ ॿार बच्चा पोइ कमाइण जो फिक्र पोइ घर हलाइण जो फिक्र पोइ सभु मथां ॿार ईंदा आहिनि पोइ बि आज़ाद ॿुधी करे नमाज़ ते अचे त पोइ रब हुनखे डबल सवाब लिखाईंदो हज़रत अली थो चए मां काथों शादी कयां सलाह थो करे मुंहिंजो मुर्शिद अली आयो पंहिंजे यारनि में अबू बकर उमर जी सोना अली यार मूंखे सलाह करियो मशवरो करियो मां अली काथों शादी कयां अब तव्हां जो पंहिंजे पुट खे शादी करायो त पोइ दुश्मन सां सलाह कंदो या सजण सां सलाह कंदो जे दुश्मन सां सलाह कंदे त तुंहिंजे पुट खे अहिड़ो घर ॾसींदो जो ज़िंदगी सूरत में हूंदी ऐं जे सजण सां सलाह कंदो अहिड़े घर जी कुंवार ॾसींदसि जो ज़िंदगी सुख में हूंदसि दुआ कंदे हाणे हज़रत अली साईं पंहिंजी शादी जी सलाह थो करे अबू बकर उमर सां त पोइ अबू बकर उमर अली जा दुश्मन थिया या सजण थिया हिकु चवंदा आहिनि अलीअ जा दुश्मन
वो तो पाण में ठहियल मिसाल अबू बकर उमर दा चवनि अली असांजी दिल थी चाहे तू उन घर मो कुंवार वठो उन न्याणीअ सां शादी कर जंहिंजो नालो बीबी फातिमा आहे जंहिंजो क़ुरान सां एॾो इश्क हूंदो आहे जो राति जो तहज्जुद जी नमाज़ में 7 सिपारा क़ुरान जा रब साईं खे हिकु रकात में ॿुधाईंदी आहे। अॼु अम्मा फातिमा जो हुक्म सदाईं थियूं मोमिनाणी नमाज़ जो वेझो अल्लाह उन सां शादी कर जेका राति जो तहज्जुद में 7 सिपारा क़ुरान जा पढ़े। हज़रत अली तो चवे अबू बकर उमर तव्हां ॿई मुंहिंजा यार हो हलो मूंखे इहो रिश्तो वठी ॾियो नबी साईं जे घर में मां पलियो आहियां मूंखे शर्म थो थिए हया थो थिए मां नबी साईं खे कीअं अर्ज़ु कयां तव्हां ॿई मूंखे इहो रिश्तो वठी ॾियो। अबू बकर उमर था चवनि ना 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 अली नबी सोने सरदार जे चेहरे में रोब आहे शादी तोखे करणी आहे त अर्ज़ु बि तूं कर असां ॿई यार महबूब सां ॻाल्हाए न सघंदासीं असांखे शादी करणी हुजे त असां ॻाल्हायूं शादी तोखे करणी आहे त तूं ॻाल्हाए चए यार मूंखे भला तरीक़ो सेखारियो मां नबी साईं खे कीअं चवां हा तरीक़ो त इहो सेखारियो तवजो कयो 20-25 मिंट साथ में मां दुआ कंदुसि तरीक़ो इहो सेखारायो थो हज़रत अली तूं नबी सोने सरदार जी मजलिस में वञ महबूब खे पहिरियों सलाम कजांइ अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू वो साईं तो के सलाम जो जवाब ॾींदो वो साईं खे चइजांइ साईं मां तव्हांजे दर जो महिमान थियण आयो आहियां अली अर्ज़ तूं कर दुआ असां घुरूं था अलाह कंदो आमीन थी वेंदी अर्श ते दुआ क़बूल थी वेंदी ठीकु आहे। हज़रत अली घर वियो राति जो तहज्जुद जी नमाज़ पढ़ी सोनो अली रोए थो आसमान में तके चयो मुंहिंजा मौला हेठी सरकार दे पोवींदुम अवल मथी सरकार तुंहिंजी आहे तूं जजन जो बि जज आहे पहिरियों तोखां तो दुआ घुरां अब माण्हू वरी चरिया पहिरियों हेठनि ते वञनि था पोइ मथे ऐं कमु कीअं कजे पहिरियों मथे खे सॾु कजे ओ रब जी ज़ात खे छो छो त जेको सभ खां वधीक वेझो हूंदो आहे उन खे सॾु कबो आहे। हज़रत अली तो चव नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह साईं तूं क़ुरान में चवा मां तव्हांखे एॾो वेझो आहे जो मुर्शिद अली जो जे मुंहिंजा मौला ही अली साईं जो पटको बि अली खे एतिरो वेझो न आहे हीअ अली साईं जो रुमाल अली खे वेझो न आहे अली जी कमीस अली खे एतिरी वेझी न आहे अली जे सीने ते जेके वार ठाहिया थी इहे वार बि मां अलीअ खे एतिरो वेझो न आहे मौला तूं मूंखे एॾो वेझो आहे साह जी रग खां वधीक वेझो आहे। हाणे ॿुधायो मुश्किल कुशा अली आहे या मुश्किल कुशा अल्लाह नारे तकबीर हज़रत अली तो चए मुंहिंजा अल्लाह मुश्किल कुशा तुंहिंजी ज़ात आहे मां अलीअ जी बि मुश्किल खोल छो त सभिनी जूं दिलियूं तुंहिंजे हथ में मौला नबी साईं जी दिल भी तुझे हथ में आ हेरे फेराए तुझी मर्जी हिय भी सजण वाह वाह त हूं भी सजण वाह वाह सुभाणे नबी साईं जी बारगाह में वेंदम हुजूर को रिश्तो अर्ज़ कंदम या अल्लाह तुझी दरगाह सब को मथे आ मौला तोखे सॾ कयो आ नबी जी दिल के मां अली जी मोहब्बत ॾे फेराईंदा जजन जो भी जज असांजो दिलियूं बि उन जे हथ में रुगो ईअं आंगुर हेॾे करे सभिनी में दिलि उन जे हथ में आहे मुर्शिद हुजे वली हुजे बुज़ुर्ग हुजे उन जी दिलि आराम जे हथ में आहे। सुबुह जो हज़रत अली साईं नमाज़ पढ़ी साहब ॿार विया मस्जिद में सोनो अली तो चए मुंहिंजी दुआ जी क़बूलियत जा आसार था जो मदीने जी मस्जिद में मुसल्ले ते नबी साईं अकेला वेठा आहिनि ॿियो कोई कोन्हे मां अकेलो सभु हलिया मां अकेलो वाह मुंहिंजा रब अॼु मौक़ो मिलियो दिलि बि हलेसि थी अलाए नबी साईं बीबी फातिमा जे लाइ हा कंदा अजीब मंज़र हज़रत अली वेझो आयो साईं खे चई साईं अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह तव्हां बि इहो सलाम कंदा या ॿियो को कंदा या इहे कंदा या हथ ॿधी चवंदा साईं बिस्मिल्लाह
मां कन्यारे में पहिरियों दफ़ो वाइदे ते वियो हमरा मूंखे सलाम ईअं पियो करे ओ साईं बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह मूंखे बि कावड़ आई मां बि हथ ॿधी करे गाॾी वञी तुम चमां दादा नऊज़ बिल्लाह हुन चयो बिस्मिल्लाह मां चयो नऊज़ बिल्लाह त हुन चयो साईं कीअं छो थो करे कावड़ में अच मुंहिंजो दादा कावड़ न आहे तूं अचरियो तूं मूंखे हथ ॿधी करे चए थो साईं बिस्मिल्लाह मां त बिस्मिल्लाह पर बि आहे खाइण पीअण वारी शइ बिस्मिल्लाह सलाम आहे छा काथे काथे अॼु बि जाए माण्हू हीअं कंदा आहिनि साईं बिस्मिल्लाह साईं चङो आहे बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह आहे पर बि आहे खाइण पीअण वारी शइ ते तूं जो चओ साईं बिस्मिल्लाह त सैयद खे भोग थियो अलाए खाईंदो न मां चयो नऊज़ बिल्लाह मूंखे चए साईं पोइ सलाम कीअं कजे मां चयो सलाम ईअं कर पेरनि ते न किर सैयद सां सीनो सीने सां मिलाए हथ हथ में मिलाए तूं मुंहिंजे हथ खे वठी मां तुंहिंजे हथ खे वठी अच त हिक ॿिए जे हथ खे लोॾायूं पोइ तूं चओ अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू मां चवां वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू नबी से फरमायो मुसलमान मुसलमान सां ईअं मिलंदो हथ खे लोॾाईंदा त अल्लाह मुरीद जा मुर्शिद जा ॿिन्ही मुसलमाननि जा गुनाह शाणे छॾींदा बाक़ी हथ केॾे यार ॿुधव भला खबरदार ही सैयद जा लफ़्ज़ यादि कयो मुर्शिद हुजे वली हुजे बुज़ुर्ग हुजे इज़त पंहिंजी जाइ ते कजांइ पर पेरनि ते न किरजांइ मां अल्हम्दुलिल्लाह कॾहिं पंहिंजे मुरीद खे पेरनि ते न किरियो बसि पेरनि ते न किर चुमी वठण जो शौक़ु आहे मुंहिंजो हथ को चुमी वठणु जाइज़ आहे पेशानी को मुर्शिद जे पेर में चुमी वठे सॼी ज़िंदगी जा अमल चक चक छो चुमी जो वठंदे त पेरनि खां त सजदो थी वेंदो कोई न कोई पेशानी ॿिए जो हक़ न आहे इहो हक़ आहे त अकेले अल्लाह अब अल्लाह साईं अखियूं घणियूं ॾिनियूं ॾाढा ॻाल्हायो यार मां जल्दी तव्हांजी जान छॾायां कन घणा हथ पेर गोॾा कुल्ला दंद दंद बि 32 ॿ रचजो दंद 32 आंगुरियूं 20 मथो नक ज़ुबान दिल छो अल्लाह साईं चओ न अल्लाह से अखियूं ॿ ॾिनई कन ॿ ॾिनई हथ ॿ ॾिनई पेर ॿ ॾिनई गोॾा ॿ ॾिनई कुल्ला ॿ ॾिनई दंद 32 ॾिनई आंगुरियूं 20 ॾिनई मौला मथो छो हिकु ॾिनई नक छो हिकु ज़ुबान भी हिकु दिल भी हिकु छो अल्लाह से जवाब क़ुरान में ॾिनो आहे फरमाए कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहे तॾहिं त मुंहिंजो बाना तोखे दिल भी हिकु ॾिनी मां हिन दिल में मोहबत जी जाइ बि मां हिकु रब खे ॾींजांइ चए थो कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहे तॾहिं त ज़ुबान भी हिकु ॾिनी मां ख़ुशामद ॿिए जी न कजांइ तारीफ़ मां हिकु रब जी कजांइ कुल हुवल्लाहु अहद तवज्जो कर बाक़ी 10 मिनट साथ दे चए थो मां अल्लाह भी हिकु आहे तुंहिंजो मथो भी हिकु आहे नक भी हिकु आहे अरे जेको हुन नज़र ते सजदा करे इहो बेनको आहे हिनखे नक ई कोन्हे तकबीर जो नारो हणे चओ त असांजो नक भी हिकु आहे त असांजो रब भी हिकु आहे नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने साहबा शाने अहलबैत नारे तकबीर हज़रत अली जो चए अस्सलाम वालेकुम अज खां पोइ तव्हां बि इहो सलाम ॾिजो पक मुबारक हुजे देवबंदियो तव्हांजो सलाम बि क़ुरान में लिखल आहे क़ुरान में लिखल आहे तव्हांजो सलाम तव्हांजो कलमो क़ुरान में तव्हांजो सलाम क़ुरान 24 सिपारे में मुंहिंजो रब थो चए सलाम अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन ॿुधो मौलाना मुनीर अहमद अबरे साहब जी दावत ते अचण वारो गुलाम शाह में क़ुरान ॿुधण वारो ॿुधो मुस्लमानो छा थो फरमाए जन्नती जन्नत में मलाइकनि खे इहो ई सलाम कंदा मलाइक जन्नतीन खे मलाइक जन्नतिन खे इहो ई सलाम कंदा अस्सलाम अलैकुम जेको चवे अस्सलाम अलैकुम 10 नेकियूं लिखियूं 10 गुनाह माफ़ वरी चवे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह 20 नेकियूं 20 गुनाह माफ़ वरी चवे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू 30 नेकियूं 30 गुनाह माफ़ हज़रत उमर मदीने जी बाज़ार में घुमंदो के साहब जो से तव्हांखे को कम बि आहे या घुमो था बाज़ार में चे बस घर वेठो फारग चे काॾे वञा नेकी कीअं कमाया
बस पहुचन तो मदीने की बारात में रश हूंदी तो माण्हुनि खे सलाम कदम त मां उमर जो नेकियो थी वेंदो बाज़ार में मां ॿियो कोई कमु कोन्हे रुॻो सलाम करणु तॾहिं त नबी से फरमायो मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो साहिब अहिड़ो आहे जंहिंजूं एॾियूं नेकियूं जंहिंजा राति जो आसमान में सतारा थींदा साहिब जॾहिं सतारनि जी एॾियूं नेकियूं फरमायो उहो मुंहिंजो यार आहे त उमर फारूक आहे हज़रत अली तो जे साईं मां तव्हांजे दर जो महिमान थियण आयो आहियां जाॻो था मुंहिंजे साईं खे वरी ॿीहर चई साईं ख़ामोश न हा था कनि न था कनि वरी टियों दफ़ो चई साईं मां तव्हांजे दर जो महिमान थियण आयो आहियां मदीने जे मीर चयो हज़रत अलीअ खे अहलन व सहलन मरहबा मरहबा सोना कबूला कबूला अल्लाह अली तो चए मां उथियमि तो नबी से वाह जो जवाब दिनो अहलंदी माना घर वाला माना अली तू तो मुझो पांचो सोट आ मां पंजी न्याणी फातिमा सोट अली के नदी नुम तो बे के दीनो धारण में देण को मानो पांजन में दे तो भलो ता के भी चवा तो शादी करायो औलाद के त धारण को बच्चो पांजन में मिट्टी वाजी के तो धारी औरत घर करे पांजी हुंदी ना दुख सुख में भी पंहिंजे मुड़स जो साथ ॾींदी खोड़ धारी औरतूं मुड़सनि खे छॾे हले वयूं माण्हू असांखे चवंदा दुआ त घुरो तावीज़ ते भाई घुरो भॼी अल्लाह पंहिंजी औरत हेरे पंहिंजनि में मिठी माइटी कंदो त डबल सवाबु हिकु निकाह जो सवाबु ॿियो माइटी ॻंढण जो सवाबु माइटी अलाह जे अर्श सां ॻंढियल आहे उते चवंदी आहे रब जेको मां रिश्तेदारीअ खे ॻंढे रब तूं बि हुनखे ॻंढजांइ जेको मूंखे टोड़े तूं बि हुनखे टोड़जांइ तंहिंजे करे पंहिंजे मामनि जो चाचनि जो मासातनि जो मिट माइट जो पाण में क़दुरु कयो हिक ॿिए सां रिश्ता कयो त मोहबत वधंदी वरी फरमाए वसहलन माना आसानी ओ मुंहिंजा सोना अली तूं मिसकीन आहे ग़रीब आहे तो वटि पैसो कोन्हे अली अच त मां तोखे पंहिंजी न्याणी मुफ़्त में ॾियां हाणे खोड़ माण्हू न्याणियुनि खे पैसनि ते खपाइनि था हिकिड़ी ॻाल्हि त ज़ुल्म न्याणीअ खे मुड़ुस वणे न वणे पर पीउ 5 लख में खपाए छॾियो हिकिड़ो वरी साल में चवे जैसे मूंखे 5 न्याणियूं मां ख़ुशी कई हाणे छो ख़ुशी कई त हिकु न्याणी 5 लख में विकिणा में मुंहिंजा 25 लख थी वेंदा ज़ालिम तोखे न्याणियूं अलाए इन करे ॾिनो ढोरनि जो पीढ़ीअ ते खपाए थो हयातन फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना वसलास वरबा न्याणीअ जो ॿार मिस्कीन ग़रीब आहे तोखे कुझु न चवंदो न्याणीअ जी दिलि चाहे न चाहे तूं ज़ोरीअ खे वॾे मर्द सां के वॾी उमिरि वारे सां पैसनि ते न्याणी खपाए क़यामत जो ॾींहुं आहे न्याणीअ जो गिरेबान तुंहिंजो गिरेबान हूंदो न्याणीअ जा हथ हूंदा न्याणी ज़ुल्म में वई जेका न्याणी पैसनि ते विकामजी वञे थी उन न्याणीअ जे मुड़ुस वटि बि इज़त उहा कोन्हे चवंदो मां त तोखे पैसनि में वरितो आहे उन न्याणीअ सां कई ज़ुल्म थियनि था उन्हनि ज़ुल्मनि जो ज़िमेदार उन जो पीउ आहे यादि रखो मुस्लमानो न्याणीअ वटि बि पुछंदा कयो त तोखे कहिड़ो मुड़ुस पसंदि आहे अल्लाह अल्लाह उहा बि त न्याणी जॾहिं मिठे मोहम्मद जो न्यापो आयो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजा वार गुंडीदार चप थुल्ला रंग जो मुश्की नबी साईं खे जैसे मांखे कादो शादी करायो मां ग़रीब खे को ॾेई नथो अल्लाह जे रसूल फरमायो फलाणे साहिबीअ खे मां मोहम्मद जा सलाम ॾे चवेसि हुन वटि न्याणी वेठी आहे तोखे ॾींदो साहिबी चयो मां दर खड़कायमि साहिबी निकिरी आयो अस्सलाम अलैकुम वालेकुम सलाम यार ॾिसे थो मुंहिंजी सूरत मां रंग जो सोनो न आहियां सीरत में सोनो आहे वार गुंडीदार चप थुल्ला रंग जो कोझो यार तो वटि न्याणी वेठी आहे नबी साईं जो न्यापो खणी आयो मूंखे रिश्ते में ॾे राज़ी थी निकाह नबी साईं खां पढ़ायो अबो ते चयो मुंहिंजे पेरनि मां ज़मीन निकिरी वई मुंहिंजी न्याणी सोणी हे छोकिरो हे साहिबी जेके मां पंहिंजी न्याणी ॾियां हे रंग जो सोनो न आहे ख़ूबसूरत न आहे अलाए न्याणी क़बूल करे अलाए न करे पर हेॾे वरी मिठे मोहम्मद जो न्यापो आहे न्याणीअ जे अंदरि वियो घर न्याणीअ खे हाल अहवाल ॾिने न्याणी थी चए अब्बा कहिड़ो बि आहे मूंखे क़बूल आहे छो त मां हिन जा वार नथी ॾिसां मां हिन जो चहिरो नथी ॾिसां मां हिन जो मुंहुं मुहांडो नथी ॾिसां ओ अब्बा
जेरो मुर्सवा मुखे कबूला मां ॾिसां थी त मिठे मोहम्मद जे नाले खे थी ॾिसां। जेको आयो आहे रंग जो कहिड़ो बि आहे पर न्यापो त नबी साईं जो खणी आयो आहे। मिठे मोहम्मद जो न्यापो मां न्याणीअ खे क़बूल आहे। मां मिठे मोहम्मद जी आशिक़ाणी आहे। मां क़यामत ते फ़ख़्रु कंदुमि त मुंहिंजो मुड़ुसु ॻोल्हे ॾिनो त नबी साईं जो। आख़िरी ॻाल्हि ॿुधो, मुस्लमान को हज़रत अली जी शादी थी वई। हज़रत अली जी ज़िंदगी पुछा करणी थी त बीबी फातिमा खां पुछा कर। अम्मा फातिमा चवे थी मुंहिंजो सोणो अली जॾहिं घरों ईंदो सुभान अल्लाह घोड़े ते वेंदो मथे ते पटको पाईंदो। असां सैयदनि बि इन करे पटको पातो आहे छो त मुर्शिद अली पिटके वारो न हो पटके वारो। हज़रत अली जे चेहरे में दाढ़ी असां इन करे दाढ़ी रखी करबला जे मैदान में जेको इमाम हुसैन जवान शहीद थियो उन जे सीने में भी नबी जी सुन्नत नाले जी दाढ़ी चमकंदी। अॼु हथ मथे करे चओ जेके दाढ़ी न आहे असां रखंदासीं इंशाअल्लाह। याद रखो तुझी दाढ़ी रखण ते अमेरिका वारा ढुॾी वेंदई, तुझी दाढ़ी रखण ते काफ़िर नाराज़ थींदई, मिठो मोहम्मद रोज़े में राज़ी थींदो। दाढ़ी रखंदे कब्र में अज़ाब न थींदई। कब्र में चवंदा मलाइको रब चवंदो मलाइकनि खे छॾियो मुंहिंजी इन बानी जी सूरत मिठे मोहम्मद जी सुन्नत सां भराई कहिड़ो हे जेको दाढ़ी आहे न हे दाढ़ी जेको इहो मोहम्मद जी लिबास आहे। महबूब जी सुन्नत मेराज जी रात नबी साईं फरमायो अल्लाह मूंखे राज़ जी ॻाल्हि मूं हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाई नबी जेको तुंहिंजो उम्मत जी दाढ़ी रखे वरी ॿियो मुस्लमान ॾिसे हुनजी दाढ़ीअ में कखु पियो आहे वरी कखु कढी उछलाए जंहिं दाढ़ीअ मां कखु कढियो मां इन खे बि जन्नत लिखी छॾी। अरे दाढ़ीअ मां कखु कढण वारे खे रब जन्नत ॾे थो पोइ जेको दाढ़ी रखे हुनखे जन्नत न ॾींदो इंशाअल्लाह ॾींदो। मुंहिंजा मुस्लमान तवजो कयो। हाणे हज़रत अलीअ जे बारे में अम्मा फातिमा चवे थी अली जे चेहरे में दाढ़ी मथे ते पटको कुल्हे ते तलवार घरों वञे तो अली जो चपन में आवाज़ तो अचे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। तवज्जो नमाज जो टाइम तो दे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। पहिरों सिपारो शुरू करें अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। वरी ॿियो सिपारो वरी टियों अली घोड़े ते वेठो आहे क़ुरान पढ़ंदो थो वञे पढ़ंदो थो वञे। ओ जॾहिं मुंहिंजो सोणो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु घर मोटी आयो शान 7 कलाकनि खां पोइ अली घर जो अचे अञा हज़रत अली घोड़े तो पैर हेठि मिला था। अम्मा फातिमा चवे थी मां पंहिंजे मुड़ुस जे वेझो आयमि त अली जो चपल मां आवाज़ पियो अचे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। मुस्कुराए करे चवे थी फातिमा सोना अली छा थियो वञे पियो त पहिरों सिपारो मोटी आयो त आख़िरी सिपारो। हज़रत अली तो चए फातिमा ओ मुझी प्यारी घरवारी फातिमा तोखे ख़बर न है तुझे बाबे नबी फरमायो अली माल कुरान वल कुरान मा अली। अली कुरान सां गॾु हूंदो आहे कुरान अली सां गॾु हूंदो आहे। फातिमा नबी साईं जा के उम्मती साल में हिकिड़ो ख़त्म कुरान जो कढंदा के 6 महीने ख़त्म कढंदा के 3 महीने कुरान जो ख़त्म कढंदा के अहिड़ा कुरान जा आशिक़ जेके महीने में ख़त्म कढंदा रोज़ सिपारो पढ़ंदा के 7 ॾींहंनि में कुरान जो ख़त्म कढंदा। पर फातिमा मुंहिंजे महबूब जे उम्मत में के अहिड़ा साहिब बि हूंदो जेके ईअं कुरान पढ़ंदा अल्लाह जाने हिकु ॾींहं जो ख़त्म कढंदा हिकु राति जो ख़त्म कढंदा। पर मां अलीअ खे कुरान सां एॾो इश्क़ आहे मां अली घोड़े ते वेहंदो आहियां कुरान शुरू कंदो आहियां 7 कलाकनि में मां सोणो अली घुमी फिरी मोटी ईंदो आहियां घोड़े ते वेही मां अली सॼो कुरान पढ़ी ईंदो आहियां। हज़रत अली 7 कलाकनि में सॼो कुरान पढ़े। अॼु बि मुंहिंजी जमात में अल्हम्दुलिल्लाह असांजे मदरसनि में अहिड़ा कुरान जा कारी हाफ़िज़ आहिनि जेके तोखे 10 कलाकनि में सॼो कुरान न पढ़ी ॾियनि कुरान ते हथां मुंहिंजी सज़ा ॻोल्ही आहे। अॼु बि असां वटि देवबंदी कुरान जा कारी आहिनि जेके इंशाअल्लाह 10 कलाकनि में सॼो कुरान छो त अली वारो ॾाढो ई असां वटि आहे। ये दाढ़ी हे कुरान हे पटको हे नमाज़ हे मदरसो सोणे अलीअ जो ॾाढो आहे। मां तव्हांखे पारत करण आयो आहियां अदा
हुकूमत कढ पई आहे मदरसनि जे ख़िलाफ़। यादि रखो हे दुनिया जो रूह अथव क़ुरान। क़ुरान आहे त दुनिया हले नथी, जे क़ुरान वियो त दुनिया में तबाह थी। असांजो अलामा शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह चवंदो हो, डॉक्टर साहब मुंहिंजी हयाती रही त मां घिटी घिटीअ में मदरसो खोलियो ऐं अॼु हुनजो ख़्वाब अलामा रोशन महमूद पूरो करे थो। यकीन कयो मदरसा जीअं कढ पिया आहिनि मदरसनि जे, तीअं असांजा मदरसा वञनि था वधंदा। अल्हम्दुलिल्लाह मदरसा पाकिस्तान में मुल्तान जो जेको वॾो बोर्ड आहे मदरसनि जो, हुनजी रिपोर्ट आहे त साल में 1,25,000 पाकिस्तान में हर साल क़ुरान जा हाफ़िज़ निकिरनि। साल में 1.25 लाख क़ुरान जा हाफ़िज़ निकिरंदा देवबंद जे मदरसे। त मुंहिंजा दोस्तो त हर साल जो एतिरा क़ुरान जा कारी निकिरनि, कान बंदि करे सघंदा। मुंहिंजे क़ाइद जमीत मौला फज़ल रहमान चयो, तव्हां छा सम्झो आहे मदरसा रुगो हिन चौथी वारी जो नालो सम्झो अथव? तव्हां मदरसा शहीद कया बि न, असांजा क़ुरान जा हाफ़िज़ वण जे हेठो वेही बि तॾनि ते क़ुरान पढ़नि। हा, सभु जोड़ जा साथी अथव, हे जोड़ जो साथी अथव, हिन सां जारी रखो। हे तो चए हज़रत अली भी चवे तो क़ुरान सां यारी रखो, छो त हे तो सां क़ब्र में भी गॾु, पुल सिरात ते भी गॾु, सिरात मीज़ान में गॾु, तोखे जन्नत जे दर ते क़ुरान शरीफ़